हैदराबाद जे सुंदर हवाउनि में सिंध जे महान लेखक मोहम्मद खान अबड़ो जे किताब धुंधली दुनिया जी मोहरत ऐं संदसि जनमॾींहं जे हवाले सां ख़ूबसूरत शाम मल्हाई वई आहे। मोहम्मद खान अबड़ो जंहिं पंहिंजो सफ़र सेवण खां थोरो परे ॾखण तरफ़ मंछर जी कंधीअ ते ॿिलण वारे ॻोठ जे हिकु ग़रीबाणे ख़ानदान में जनम वठी ॿारोतण में कठिन ज़िंदगीअ जा पेर खयां जवानीअ में पोरिया कंदे पंहिंजी लगातार महिनत जुस्तजूअ सां अॻिते वधी अची अॼु जी शानदार नाव सां गॾु ख़ूबसूरत ज़िंदगीअ जा पल गुज़ारे रहियो आहे। पर हू पंहिंजे लिखणनि ज़रिए सिंध जे अदब में पंहिंजो हिसो ॻंढे हिकु तारीख़ बि बणिजी रहियो आहे। ॾुखियो रस्तो आहे, उहा कीअं गुज़री त माण्हू पंहिंजी ॻाल्हि त पंहिंजे अंदर खां पुछंदो, बाक़ी त दुनिया ॿुधाईंदी आहे तव्हांजी ज़िंदगी कीअं गुज़री। हे दोस्तनि प्रोग्राम रखियो सिंध सुजाॻ फोरम वारनि, ऐं उन्हनि इलाही चयो त बाबा असां जनम ॾींहुं मल्हाइण था चाहियूं, त चवण सां गॾु पोइ किताब आहे उनजी मुहूर्त पैदा छॾी। किताब मुंहिंजा कालम आहिनि जेके आलमी मामलनि ते लिखिया विया आहिनि, जिन खे असां सहिड़े हिकु किताब जी शिकिल ॾिनी आहे, छो त अख़बारी कालम कुझु वक़्त खां पोइ किथे किथे ते लभंदा आहिनि पर आम माण्हू जे हथनि कोन्हंदा आहिनि। किताब में कालम जो अची इहो अॻिते जी करे नौजवाननि खे जेके दुनिया जे कंहिं मामले ते का रिसर्च करणु चाहींदा, इन किताब मां कुझु न कुझु उन्हनि जी रन में त मुंहिंजे नज़र में त दुनिया अञा साफ़ु कान्हे। दुनिया में अञा ताईं जबर ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियूं आहिनि। इन करे मूं पंहिंजे ख़्याल में सोचियो त इहा दुनिया अञा ताईं साफ़ न थिए, नालो धुंधली। लेखक मोहम्मद खान अबड़ो जो ही आलमी पस मंज़र ते संदसि लिखियल मज़मूननि वारो धुंधली दुनिया को पहिरियों किताब न आहे। हिन खां अॻु हिन जा 5 किताब अदबी दुनिया सां सलाड़जी चुका आहिनि। मोहम्मद खान अबड़ो पंहिंजी लिखणनि जी शुरूआत संदसि आत्म कथा वञनि सूर संदा कयो खां पोइ ही 5 किताब अथसि, जेको संदसि जे कयल कलमी पोरे जो हिकु वॾो उजूरो नज़र अची रहियो आहे। हैदराबाद में किताब जी मोहरत ऐं संदसि जे जनम ॾींहं ते मल्हायल शाम में संजे नाले वारनि अदीबनि, शाइरनि, लेखकनि, सहाफ़िन, सियासी समाजी हलकनि समेत वॾे अंग में शिरकत करे संदसि कयल कलमी पोरे खे साराईंदे चयो त ही मोहम्मद खान अबड़ो हिकु बहितरीन इंसान सां गॾु सुठो तख़लीकार बि आहे। ही जेको किताब आहे उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दुनिया जे मामरनि ते, यानी यूक्रेन जी हेॾी वॾी जंग लॻी ऐं केतिरे इंसाननि जो ज़ियान थियो, उन में मुआशिती तौर, सकाफ़ती तौर, इंसानी तौर ऐं तहज़ीबनि तौर कहिड़ा नुक़सान थिया आहिनि, कहिड़ा कारण हुआ जंहिंजे करे ही जंगियूं लॻियूं। इन समेत जेके बि दुनिया जा इशूज़ आहिनि जिन ते घटि लिखियो वियो आहे मोहम्मद खान साहिबु, उहे वक़्तु ब वक़्तु मुख़्तलिफ़ न्यूज़पेपर्स में आर्टिकल लिखिया ऐं उन आर्टिकलनि खे गॾु करे अहिड़ी किताब जी शिकिल ॾिनी आहे जो नालो रखियो वियो आहे धुंधली दुनिया। अॼु उनजी मोहरत आहे ऐं अॼु तव्हां ऐं असां उन मोहरत जी तक़रीब में बीठा आहियूं। आम सम्झां थो त अहिड़े क़िस्म जूं शयूं या अहिड़े क़िस्म जा किताब अचण सां हिकिड़ी अवेयरनेस पैदा थिए थी, माण्हुनि खे ख़बर हुजणु खपे त दुनिया हिकिड़ो, असां अॼुकल्ह सभु दुनिया जे हिकिड़े ॻोल्हे ते वेठा आहियूं। मोहम्मद खान जो किताब त अञा मूं न पढ़ियो आहे, जेको न ॾिठो आहे, पर छाकाणि मोहम्मद खान खे हिकिड़ो लिखण जो ॾांहुं आहे ऐं ॾाढो सुठो थो लिखे, ऐं ख़ासि तौर ते जेको माली जे हवाले सां जेको लिखियूं आहिनि, जॾहिं हिन जी स्टूडेंट दौर जे हवाले सां या असांजी मौजूदा जेका सूरत हाल आहे, सियासी सूरत हाल, उन सां तमामु सुठो थो लिखे। ऐं मोहम्मद खान जो ॿियो जेको पासो आहे, उहो बहितरीनु पासो जेको मां चवंदुसि, उहो जेको 2022 वारी जेका बोर्ड आई, उन में जेके माण्हू बरबदर थी आया हिते, ख़ासि तौर ते जामशोरे ज़िले में सेवण खां वठी जामशोरे कोटड़ी ताईं जेके कैंपूं क़ाइमु कयूं, उन में जेको मोहम्मद खान जो किरदारु हो, जंहिं तरीक़े सां हुननि जी सहायता कई, मां सम्झां थो त उहो तमामु वॾो हुन जो किरदारु आहे। सभिनी खां किरदारु आहे, उहो लेखक त बहितरीनु आहे ई आहे, पर हुन सां गॾोगॾु हुनजो जेको इहो हिकिड़ो
फिलंथ्रोपिस्ट वारो जेको रोल मिर्ज़ा कलीज बेग जे बहितरीन रहियो घर जो चश्मे चढ़ा बहितरीन माण्हू असांजे बहितरीन अखियुनि जो नूर दोस्त आहे असांजो दोस्त आहे बाबा ऐं नसीब अञा मिर्ज़ा हुनखे खे सघे अॻियां थो स्टेज ते सिंध अचनि। जे हवाले सां स्टेज ते माण्हुनि अचनि। जे ग़रीब माण्हुनि जे हवाले सां लिखे ऐं हुनजे मसइलनि खे उजागर करे। अॼु जे हिन घुट ॿुसट वारे दौर में खफ़े खां आजो थियणु मुमकिन बिल्कुलु घटि हुजे थो, पर हैदराबाद उन्हीअ सां मशहूरु बि आहे त उहो अदबी दुनिया जो सिंध में अहम शहर आहे। किताब त सॼी दुनिया जी सुजाॻी जी हिकिड़ी इब्तिदा सिंध खे किताब जी ज़रूरत आहे ऐं मोहम्मद खान अपने ॿियनि किताबनि सां गॾु करे हिन नज़री दुनिया में हाणे सां किताब शाया करे सिंध जे माण्हू दुनिया में जेका गुज़लाइट आहे उनखे कीअं साफ़ थिए उनखां कीअं बचे उहो हिकिड़ो सुठो शानदार कारनामो आहे ऐं बि लेखक जी एतिराम इज़त करणु असां सिंधी माण्हू खे फ़र्ज़ु हुअणु खपे, छाकाणि हाणे सिंधी इन खां सवाइ अॻिते नथा वधी सघनि। किताबी दुनिया हिकिड़ी अहिड़ी आहे जेका इख़लाक़ी समाजी इक़्तिसादी पासनि खां ऐं माण्हुनि खे अॻिते वधाए थी, जेके इहे टे धुरियूं जेके टे नुक़्ता आहिनि इक़्तिसादियात समाजियात इख़लाक़ियात इक़्तिदार जा धणी हूंदा आहिनि ऐं इक़्तिदार जे धणी ते ड्यूटी हूंदी आहे त टिनी पासनि संभाले हीअ किताब शायदि हुनमें बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु अची करे ॾाढी ख़ुशी थी। मोहम्मद खान अबड़ो कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे, माशाल्लाह नो डाउट तमामु माठिणी तबियत ऐं फ़क़ीरानी तबियत आहे। तव्हां ॾिठो हूंदो कोरोना जो टाइम हुजे या वरी सैलाब जो टाइम हुजे त हमेशह उन्हनि माण्हुनि जी मदद कई, हॾोकिन बिना के फ़र्क़ जे बिना के नसल जे। सो तंहिं करे ऐं अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त हिन जी सालगिरह बि आहे ऐं गॾोगॾु हिन जी किताब जी मुहूरत आहे धुंधली दुनिया, त तमामु बहितरीनु। इन खां पहिरियां बि हिकिड़ो प्रोग्राम थी चुको हिननि जो सिंध म्यूज़ियम में, त उन में बि अची सघनि त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं पाण मूंखे इनवाइट कंदा आहिनि ऐं मां हुनजे प्रोग्राम में ईंदी आहे, तमामु घणी ख़ुशी थींदी आहे हद खां वधीक, छो जो हिननि जी हर दफ़ा किताब ईंदा आहिनि मां पढ़ंदी रहंदी आहे। उन में हक़ीक़तियूं बयानु हूंदियूं आहिनि लाइफ जे बारे में, हिन दुनिया जे बारे में, हिन मुआशरे जे बारे में। थैंक यू। तव्हांखे सभ खां पहिरियां त अॼु जे किताब जी मोहरत जूं ऐं सालगिरह जूं मुबारकूं पेश कयूं था ऐं मोहम्मद खान अबड़े जे जेके पोयां किताब आहिनि जेके असां पढ़िया आहिनि त उन मां इहो साबित थियो त मोहम्मद खान अबड़े जेको आहे हिकु सच खे जेको आहे दुनिया जे अॻियां रखियो आहे ऐं उन में सच लिखण जी जेका आहे हिम्मत आहे, छो हर माण्हू जे सची ॻाल्हि न हूंदी आहे सच जेको आहे दुनिया जे अॻियां आहे, पर मोहम्मद खान अबड़े इहो साबित कयो आहे त सच लिखण वारा माण्हू अञा आहिनि जेके सच लिखनि था। हिन किताब पढ़ण सां असांखे तमामु घणी नॉलेज मिले थी ऐं जेको अॼु किताब जी मोहरत करणु वई अथई दांधली दुनिया, उन मां बि उमेद कयूं था तमामु बहितरीन असांखे नॉलेज मिलंदी, छो जो असांजा जेके नौजवान इहे बुक्स पढ़नि था त उन्हनि खे बि मतिलबु तमामु घणी असांजे नौजवाननि खे बि मतिलबु घणी नॉलेज मिले थी ऐं असांखे बि नॉलेज मिले थी। हिन किताबी मुहूरत वारी तक़रीब जंहिंमें अदबी लॾे सां तालुक़ु रखंदड़ ॾहनि अदीबनि शाइरनि मोहम्मद खान अबड़ो जे किताब धुंधली दुनिया जी मुहूरत कई ऐं संदसि जनम ॾींहं जे हवाले सां हिकु वॾो केक काटियो वियो, त उन वक़्तु हिन तक़रीब में आयलनि मोहम्मद खान अबड़ो लाइ लूंगिन अजरकनि टोपी गुलदस्तनि ऐं किताबनि जा तोहफ़ा खणी आया, जेके पेश करे खेसि जे कलमी पोरे ते दाद ऐं जनम ॾींहं जो मुबारकबाद ॾिनियूं। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल हैदराबाद।